शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे पोटे ऐं शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जे पुट ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर पहिरियों भेरो पंहिंजे पुफाट बिलावल भुट्टो ज़रदारी जी जमायत ऐं सरकार ते खुलियल ऐं सिधी तनक़ीद कई आहे। अहिड़ी तनक़ीद हुन अमरीकी टीवी सां ॻाल्हि ॿोल दौरान कई। अमरीकी टीवी जे एंकर मेहदी हसन पंहिंजे शो में पाकिस्तान जी ॿोॾ वारी सूरत हाल ते मौक़ूफ़ मालूम करण लाइ जॾहिं ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जूनियर खे वीडियो लिंक ते वरितो त ज़ुल्फ़िकार जूनियर पीपल्स पार्टी ऐं सिंध सरकार खे सख़्त तनक़ीद जो निशानो बणायो। हुन चयो त मुल्क में गुज़िरियल 2 ॾहाकनि खां जेतिरी बि करप्शन थी आहे उन जे हिक वॾे हिसे जी ज़िम्मेवार पीपल्स पार्टी आहे। ज़ुल्फ़िकार अली जूनियर चयो त जागीरदार ऐं सरमाएदार निज़ाम जे करप्शन सबबि ॿोॾ ऐं ॿियनि कुदरती आफ़तुनि खे मुंहुं ॾियण वारो बुनियादी ढांचो वेहिजी वियो आहे ऐं सिंध में सूरतहाल वधीक ख़राबु आहे। हुन चयो त सिंध में करप्शन जी शुरूआति तालीम खाते खां थिए थी ऐं वालिदेन खे पंहिंजे ॿार जे कॉलेज में दाख़िला वठण लाइ बि रिश्वत ॾियणी पवे थी। दरवेशाणी तबियत जो मालिक ज़ुल्फ़िकार जूनियर हिकु टेक्सटाइल आर्टिस्ट ऐं LGBT राइट्स जो एक्टिविस्ट आहे। हू सदाईं सियासत खां परे रहियो आहे, पर सिंध में तूफ़ानी वसकारनि ऐं ॿोॾ जे तबाहकारनि खां पोइ हू पहिरियों भेरो इंतिहाई सरगर्म नज़र अची रहियो आहे। कुझु ॾींहं अॻु हुन नाले वारे समाज सुधारक फैसल ईधी ऐं ॿियनि सां गॾिजी मुल्क समेत समूरी दुनिया खे ॿोॾ सटियलनि जे सहायता जी अपील बि कई हुई। हुन ख़बरदार कंदे चयो हो त मुल्क में इनकलाब अची रहियो आहे। हमारे मुल्क में एक इनकलाब आने वाली है। लोग बहुत नाराज हैं। लोग इसी वडेरे सिस्टम के साथ फेड अप हैं। लोग ये नहीं चाहते हैं, फ्यूडलिज्म, सरमायादार, ये चीज़ें नहीं चाहते हैं। We need radical reforms, but our politicians will not give us radical reforms because we have spent the last 75 years dancing between feudalism and capitalism. There is no space for social reform. Yes, in terms of the lands that we have, तकरीबन सारे तो डूब चुके हैं और हमारे हारी के घर भी गिरे हुए हैं। So of course we are always here for the people. We don't stop anyone at all, and we are doing our best to help. ॿोॾ सटियल इलाइक़नि जा दौरा करे मुतासिर माण्हुनि सां मुहबत जो इज़हार करण वारियूं ज़ुल्फ़िकार जूनियर जूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ माण्हुनि जे दिलनि में हुन लाइ एहतराम पैदा करे रहियूं आहिनि ऐं आम माण्हू खेसि असली भुट्टो ऐं भुट्टो फैमिली जो हक़ीक़ी वारिस करार ॾेई रहिया आहिनि। सोशल मीडिया ते इहो मुतालबो ज़ोर वठी रहियो आहे त भुट्टोज़ जे हक़ीक़ी वारिस खे सियासत में ज़रूरु अचणु घुरिजे।